ये को मूवी साउंड सिस्टम मास्टर रजा उबैद रजा मस्तूरी साहब फरमाइश है। सजदा कया जो न मूंखे कुछ खपे जो न मूंखे कुछ खपे को सेरा पर खपे तू भली ज़ाहिदा तू भली ज़ाहिदा पर वनी फर्ज़े ईमान ओ मूंखे सजदे वास्ते बस हिकु सजण जो दर खपे। उस असांजो नसरुल्लाह शाइर साहब आयत फरमाइश आहे। मुझे वॾो भाई मुझे मौसम भाई और हमीद चांद साहब ने खास फरमाइश है। हिकिड़ो भाई असांजो पीर बख्श जमाली साहब जी फरमाइश ओ सूरत काबो खुदा समझी सूरत काबो खुदा समझी कया थो यार खे सजदा अला कया थो यार खे सजदा सूरत काबो खुदा समझी सूरत काबो खुदा समझी कया थो यार खे सजदा अला कया थो यार खे सजदा झुकाए